नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। रानीपुर बरसा गोठ केसर खान शाणी में अणसुञातल जवाबदारनि ॻोठाणे अली मर्दान शाणी जे कमनि जे फसल खे बाहि ॾेई छॾी आहे, जंहिं जे नतीजे में 30 जिरेबनि ते पोखियल फसल सड़ी रख थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। रानीपुर बरसा गोठ केसर खान शाणी में अणसुञातल जवाबदारनि ॻोठाणे अली मर्दान शाणी जे कमनि जे फसल खे बाहि ॾेई छॾी आहे, जंहिं जे नतीजे में 30 जिरेबनि ते पोखियल फसल सड़ी रख थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। हिकु भेरो ॿीहर नाज़ी रानीपुर बरसा गोठ केसर खान शाहणी में अणसुञातल जवाबदारनि ॻोठाणे अली मर्दान शाहणी जे कमनि जे फसल खे बाहि ॾेई छॾी आहे, नतीजे में 30 जिरेबनि ते पोखियल फसल सड़ी रख थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। रानीपुर बरसा गोठ केसर खान शाहणी में अणसुञातल जवाबदारनि ॻोठाणे अली मर्दान शाहणी जे कमनि जे फसल खे बाहि ॾेई छॾी आहे, जंहिं जे नतीजे में 30 जिरेबनि ते पोखियल फसल सड़ी रख थी वियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां सां रानीपुर मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे गुलहसन चांडियो। जी गुलहसन, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त रानीपुर बरसा गोठ केसर खान शाहणी में साफ़ी अली मर्दान शाहणी जे 30 जिरे बीठल कमनि खे नामालूम सरपसुनि बाहि ॾेई छॾी आहे, जॾहिं त बीठल समूरो कमनि सड़ी रुख थी विया। उन मौक़े ते साफ़ी अली मर्दान शाहणी राब्तो कंदे ॿुधायो त मुंहिंजे 30 जिरे बीठल कमनि खे नामालूम माण्हुनि बाहि ॾिनी आहे। असांजो गुज़र सफ़र उन ज़मीन जे फसल ते हूंदो आहे। असांजी कंहिंसां बि का बि दुश्मनी न आहे। असांजी वस वारनि आला हफ़्तनि में डीसी ख़ैरपुर राजा तारिक चांडियो खे अपील कंदे उन्हनि जेको आहे सो वाक़ई नोटिस ऐं जेको आहे सो असां मिसकिन माण्हू आहियूं, इंसाफ़ करे जेको सड़ियल फसल आहे उन अज़ालो करे वाक़ई जेके मुलज़िम जवाबदारनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सज़ा ॾिनी। जी अवां जी महिरबानी गुलहसन, तफ़सील ॾियण लाइ।